नसीराबाद में पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां ज़रई पानी की खोट खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदन चवण हो त हथरादू पानी की खोट पैदा कई वई आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अल्लाह बख्श कुरैशी। जी नाज़रीन, अॼु नसीराबाद में पीपी शहीद भुट्टो के सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां ज़रई पानी की खोट खिलाफ़ एहतजाजी रैली कढी वई आहे। नसीराबाद तालके अंदर ज़रई पानी की जेका मुसलसल खोट आहे, जंहिंजे करे बेजारो सड़ी रहियो आहे, उन जे ख़िलाफ़ ही एहतजाज कयो वियो आहे। अचो खां मालूम करियूं त संदन मुतालबा कहिड़ा आहिनि। असांजो हिते सॼो जेको ज़रे मुआश आहे उहो आहे ई ज़रात ते। ज़रई मुल्क आहे, सिंध ज़रई हिकिड़ो इलाइक़ो आहे। हिते हाणे सूरत हाल इहा आहे त असांजे सॼे इलाइक़े जी शाखुनि में पाणी कोन्हे। जंहिं हंध ते बीठा आहियूं उते बि पाणी सुके पियो। सूरत हाल इहा आहे, किथे बि पाणी कोन पए थो, सॼियूं ज़मीनूं बंज लॻियूं पियूं आहिनि ऐं उन सूरत हाल में रोज़ हारी जेके आहिनि पाण में विढ़नि था पिया। क़त्लेआम जो ख़दशो आहे। इन जे लाइ घुर था कयूं सुहेल अनवर सियाल खां, तव्हां हथ सां पाणी बंदि कयो आहे, तव्हां मथे पंहिंजूं ज़मीनूं आबाद था करायो, पर हेठि जेका पुछड़ी आहे तव्हां हुते पाणी नथा ॾियो। फौरी तौर ते पाणी ॾियो ऐं हारियुनि ऐं आबादगारनि खे जीअण जो जेको आहे उहो रस्तो ॾियो। हिननि हथ वठी सिंध सुकाई आहे, धरती सुकाई आहे, उन सां गॾोगॾु हिननि असांजा फसल सुकाया आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त असांजो माण्हू बि जेको आहे उहो फाका कशी ते मजबूर आहे। पर ही जेके अचनि था असां वटि हुकुमरान, वज़ीर, मशीर, MNA, MP, उहे ॾिसो मतारा लॻा पिया आहिनि, छो त उन्हनि खे हिते मानियूं जाम थियूं मिलनि। अॼु शहीद भुट्टे जी काल ते अॼु शहरीताद ऐं प्लस जे अंदर सियासी समाजी ऐं मज़हबी जमातुनि जो अॼु ही जेको आहे सो एहतजाज आहे। हर शाख जे अंदर ये पानी की खोट लगी पई आहे। खौड़ शाख जे अंदर पानी जे अंदर खोट लगी पई आहे। मुतालबो इहा त असांखे पाणी ॾिनो वञे। असांजो जेको आख़िरी ज़रई असांजो हक़ आहे उहो पाणी उन्हनि करबला वारो ॾेख ॾेई रहिया आहिनि, पाणी नथा ॾियनि। यार ज़ुल्म आहे। तव्हां हली ॾिसो सभिनी तालके नसीराबाद जे शाखुनि में पाणी कोन्हे, त असांजो मुतालबो आहे पाणी ॾियो। सिंध खे हथ वठी बंजर बणायो थो वञे, पाणी जी शदीद खोट आहे, आबादगार सरापा एहतजाज आहिनि। असीं आला इदारनि खां ऐं सुहेल अनवर सियाल खां इहा घुर था कयूं त सिंध में जेका पाणी जी शदीद खोट आहे उहा ख़तमु कई वञे। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।